तेज हयाती। हाशिमा ये खबर है कम के किथे पहुंचाई? बाबल साईं बंगुल जो पुट अगवा थियला उन्हें करे बंगुल हर वक्त पुलिस ऐं वेढ़ाकनि जे विच में आ। ॿियो त वरी शमीर बि हुन सां गॾु आहे। बंगुल बुल ते चढ़े ई नथो बाबल साईं। हाशिमा किथे तूं कमज़ोर त कोन थी वियो आहे या दिलावर खां सवाइ पाण खे अकेलो थो समझी? न बाबल साईं अहिड़ी का ॻाल्हि ई कान्हे। छो छो हाशिम छो? अॻ में त तुंहिंजी इन पुलिस ते निकाटकू छोरनि ते अखी कान ॿुॾंदी, हाणे छो? अॼु तूं मायूसी वारियूं ॻाल्हियूं छो करे रहियो आहे हाशिम? बाबल साईं न मूं हिम्मत हारी आहे न ई वरी मां मायूस आहियां। त पोइ इन शामीर ऐं बंगुल खे टंगो टाली करे मूं वटि खणी अच। मां उन्हनि ॿिन्ही खां पुछंदुसि त मुंहिंजे पुट शाहज़ेब जो कातिल केरु आहे। जेकॾहिं तोखां इहो कमु नथो थी सघे त पोइ ॿुधाए मूंखे, साफ़ साफ़ ॿुधाए। बाबल साईं बंगुल ऐं शमीर मूंखां बची न सघंदा। हर वक्त मुंहिंजा हमरा उन्हनि जी ताड़ में आहिनि। अॼु न त सुभाणे इहे ॿई तुंहिंजे कदमनि में हूंदा। त पोइ देरि न कर हाशिम, मुंहिंजे पुट शाहज़ेब जो खून लुड़ी वेंदो। बाबल साईं 2 ॾींहं सब्र कर। 2 ॾींहंनि जे अंदरि बंगुल ऐं शामीर खंभिजी वेंदा। वञ हाशिम वञ, तेसि ताईं मूंखे पंहिंजो मुंहुं न ॾेखारजांइ जेसी ताईं इन शामीर ऐं बंगुल खे खंभे खणी ते मूं वटि नथो अची। वञ। ठीकु आहे बाबल साईं, अॼु मां तव्हां सां वाइदो थो कयां जेसि ताईं बंगुल ऐं शामीर खे खंभे खणी न आयुसि तेसि ताईं मां तव्हांखे पंहिंजो मुंहुं न ॾेखारींदुसि। सूबेदार अज ये शमशाद ऐं शमू वारा रहंदा या मां रहंदुसि? बहादुर खान शमू ऐं शमशाद बेगम खे मारण वारे जज़्बाती फ़ैसिले जी ख़बर हींअर मूंखे दरिया खान ॾिनी आहे। इहो यादि रख, क़त्ल जो इरादो बि ॾोह जे ज़िमरे में थो अचे। बहादुर ॾाहो थी कानून खे हथ में न खण। मां कुझु बि न ॿुधो सूबेदार। लॻे थो तूं ईअं न मञीने, तोखे गिरफ़्तार ई करणो पवंदो। बहादुर खान जेकॾहिं मज़ामत कंदे त फुल फिराई थी वेंदे। तुंहिंजी ॾाह पिनी में आहे त मूं सां गॾु थाणे ते हल। तव्हांजो वालिद दरिया खान अचे पोइ इन मसइले जो हल ॻोल्हियूं था। ठीकु आहे सूबेदार, मां गिरफ़्तारी ॾियां थो, पर जेका तो मुंहिंजी रस्ता रोक करे
शमू ऐं शमशाद खे बचाइण जी कोशिश कई आहे। इहा तुंहिंजी पहिरीं ऐं आख़िरी कोशिश हूंदी। मां इन शमू ऐं शमशाद खे मारींदुसि ई मारींदुसि। साईं दादा, मां सरदार साईं सां वाइदो करे आयो हां, जेसिताईं बंकुल ऐं शमीर खे उन जे हवाले न कंदुसि, तेसिताईं उनखे पंहिंजो मोह कोन ॾेखारींदुसि। मुंहिंजे हूंदे हाशिम फिक्र छो थो करीं? अॼु राति वञी बंकुल खे खणी था अचूं। राति जो? साईं दादा, राति जो त बंकुल जे ॻोठ ते सख़्तु पहरो हूंदो आहे। हाशिम अॼु शाम जो अगवा था कयूंसि ऐं तूं फिक्र न कर। माण्हू गाॾियूं हथियार सभु मुंहिंजा हूंदा, तूं रुगो मूंसां गॾु हुजे। महिरबानी साईं दादा। मां बि दिलावर खे ॾेखारण थो चाहियां त उन जे वञण सां असां ते को बि असर न पवंदो। असां अॻु खां अॻिरा आहियूं। हाशिम महिरबानी जी कहिड़ी ॻाल्हि आहे? दोस्त ई दोस्त जे कम त ईंदो आहे। दिलावर बि मुंहिंजो जिगरी दोस्त हो, पोइ बि मूंसां केॾी दगा करे वियो। मीरा जी शादी में बि न आयो, पर ईंदो बि कीअं, छो जो चोर जी ॾाड़ीअ में कखु हूंदो आहे। हाशिम दिलार त तोला हीरो हो। मां त इहो चवंदुसि तूं सुठो जोरी न आहीं, छो जो दिलार लाइ तूं ईअं थो चईं। साईं दादा, जहिड़ो दिलावर खे मूं सुञातो आहे न, उनखे कंहिं बि नाहे सुञातो। वो वॾो मेसणो आहे। भा भा चई भींग करे वियो। साईं दादा, मुंहिंजी दिलि त नथी मञे, पर माण्हू चवनि था त शाहज़ेब जे क़त्ल में बि दिलावर जा हथ आहिनि। हाशिम मूं दिलावर जे मसइले ते घणो ॻाल्हायो आहे, पर तोखे मुंहिंजी ॻाल्हि वणे ई नथी। बसि इन ॻाल्हि खे तूं छॾ, तूं आराम कर, छो जो अॼु शाम जो बंकुल ते हमिलो कंदासीं। ठीकु आहे, मां घड़ी खनि आराम कयां थो, तूं भली वञ। बंकुल पियो ॻाल्हायां। ॿुधायो पैसा किथे पुॼाणा? हा हा, मां अकेलो थो अचां। ठीकु आहे, मां लिकरां थो। शमीर, मां अकेलो वेंदुसि हाड़ेलनि खे भुंगजण। ठीकु आहे? ठीकु आहे मामा। शाबाश बंगुल, शाबाश। पैसा पूरा आहिनि न? हा हा साईं, पैसा पूरा आहिनि। पैसा हिते रख ऐं तूं हलियो वञ। इहा पंहिंजी फोन बि हिते रखजांइ। ऐं हा, पोइ हिते या हेॾे होॾे कंध बि न फिराजांइ।
न त गोली हिकड़ी ठोकींदोसीं। वो तो सब कुछ सही है, पर मुझो पुट साजिद किथे आहे? चुप कर। ऐं चुप चाप में कितो निकरी रस्ते ते चढ़, उते तोखे साजिद मिली वेंदो। ठीक है, ठीक है। इहो जको अचई थो न, इहो बंगुल थई, इहो बंगुल। क्या है मुझो पुट साजिद? ए गाड़ी में तोखे ॿुधायूं था। पानी कीअं आहे तोखे हाणे? ठीक है डॉक्टर साहब, ज़ालिमन ॾाढो मारियो आहे। असली सभु उपजा भञी छॾिया अथनि। फिकर न कर साजिद, इन्हनि दाड़ीलनि खां गाए वॼाए पलांद वठंदासीं। शमीर खान, साजिद खान जी हाणे तबियत ठीकु आहे। जेका दवा हले पई उहा तव्हां कंटिन्यू रखोसि। अलाह कंदो 2 ॾींहंनि में ठीकु थी वेंदो। डॉक्टर साहब, अचो मां तव्हांखे दरवाज़े ताईं छॾे अचां। नरेश, मां पाणे हलियो वेंदुसि, तव्हां मरीज़ जो ख़्यालु रखो। ठीकु आहे डॉक्टर साहब, जेका तव्हांजी मर्ज़ी। शमीर खान, बाबा किथे आहे? नज़र नथो अचे। साजिद, का बि ख़बर नाहे। मामा हितां भुंग जा पैसा खणी निकितो त वापसि अञा नाहे मोटियो। बसि कुझु ई घड़ियुनि खां पोइ तूं दरवाज़े ते अची पहुती। त पोइ तूं सॼो ॾींहुं बाबा जी तलाशी न कई आहे? साजिद, तुंहिंजी हालत अहिड़ी हुई जो असांखे ॿी का बि ॻाल्हि यादि न आई। ऐं अञा बि तूं हिते वेठो आहीं। बाबा जी का बि जांच न लथी अथई। शाबस थे यार, शाबस थे। न साजिद, न, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। हमरान खे मोकिलियो आहे, जल्द का न का ख़बर खणी ईंदा। मां ठीकु आहियां यार, तूं वञ, बाबा साईं जी ॻोल्हा कर। ठीकु आहे, तूं आराम कर, मां वञां। अबा कहिड़ो आहे? जमाल हलिया पुट, हलिया फकीरियाणीअ जो घर आहे। हलियो आहे। सदाई आए भली आए अब्बा, जियो आए अब्बा। बस राजड़ी कचे तड़ी पके मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन पिया। जियो चवाए कीअं अचणु थियो अब्बा? मासी, तोमें हिकिड़ो कमु आहे। ओ अब्बा, तो तयारी कई घरियों निकिते त मूंखे फ़क़ीरनि ॿुधायो। मां पाण तुंहिंजे इंतज़ार में वेठी हुअसि। चङो थियो आहे, तूं फिक्र ई न कर। हाणे पातो आहे न हिते, तुंहिंजो कमु थी वेंदो। बाक़ी हाणे देर सवेर त ज़रूर आहे।
हाँ मासी, यकीन जी ॻाल्हि आहे। मां बि आख़िरी उमेद खणी तो वटि आयो आहियां। हाणे फ़क़ीराणीअ जे दर ते आयो आहियां, बेड़ा पार थी वेंदई। मूंखे फ़क़ीरनि ॿुधायो आहे तूं ससुहीअ जे लाइ परेशान आहे न? वाह मासी, तूं त पहुतल आहीं। ॿियो न त छा, वॾी पीर मुर्शिद वारी आहियां। अब्बा, तुंहिंजे ऐं ससुहीअ जे विच में वॾी नहूसियत आहे, वॾी नहूसियत। इन्हे जे लाइ वॾी महिनत करणी पवंदी, कोजागा करणा पवंदा। ईअं का मामूली ॻाल्हि त कान्हे। ओ अब्बा, मां ॾिसां पई थी तव्हां ॿिन्ही जा सितारा गर्दिश में आहिनि, गर्दिश में। मासी वाहर कर, न त मां ससी खां सवाइ मरी वेंदुसि। मुंहिंजे हूंदे फिकुर छो थो करें? 40 ॾींहनि जो चिलो कढणो पवंदो, पर कारो बकरो खपे, न त ॻाल्हि ॾाढी गरी आहे। मासी बकर किथां आणियां? बकर मां पाण ई हथ कंदसि। हिकिड़ो बकर गुलूअ धनार वटा मोह मारियो बकर जा 15,000 तो घुरे। तूं 10,000 ॾे, तुंहिंजो कमु थी वेंदो। 10,000? 10,000 त मूं वटि नाहिनि। त पोइ घणा पैसा आहिनि तो वटि? फिलहाल त मूं वटि 1,000 आहे। ठीकु आहे, फिलहाल तूं 1000 ॾे त मां कमु शुरू कयां। हफ़्ते खां पोइ 9,000 पहुचाए वञजांइ। ठीकु आहे मासी, ही वटि 1000। तूं चिलो शुरू कर, हफ़्ते खां पोइ 5,000 रुपया ॾींदोमांइ। हा भाउ हा, सफ़ा को सुञूं आहे, पर छा कयां, ख़ुदा बख़्शे जे सिर खे ॾिसी तुंहिंजो कमु कयां थी। हफ़्ते खां पोइ 9,000 ॾेई वञजांइ, न त पोइ उबतो अमल थी वेंदी, मूंखे मयार न ॾिजांइ। ठीकु आहे मासी, हाणे मां हलां थो। हा भाउ, तूं दिलि जाए कर, दिलि जाए कर। वाह मुंहिंजा रब, ईअं के पैसनि जा मींहं वसाए, पसरा कचे हुजे जा पके, मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन पिया। मां तुंहिंजी इज़त कराए तोखे लाकब मां कढिया आहे, ऑफिस में इन लाइ यादि हो। जे मां तोखां पुछां त कीअं तो भाई लाकब जा ॾींहं ऐं थाणे जूं रातियूं? सुबेदार सुखिया, तो त मयार न आहे, मूंसां त पंहिंजे नि कई। अञा किथे ॻाल्हि खुटी आहे बहादुर खान, अञा त तोसां वॾा शर नशर थींदा। छो जो हाणे शमू अव्हां जे घर में रही सरदार शाहजमा जे लाइ रस्ता साफ़ करे रहियो आहे। छा मतिलब आहे तुंहिंजो सुबेदार? रईस बहादुर खान, मुंहिंजो नालो अथई सूबेदार सुखियो ऐं आहियां ॾाढो ॾुखियो। शमू ऐं शमशाद बेगम खे खपनि रुगो पैसा, ऐं शाहजमान खे खपे अव्हां जी ज़मीन। रस्ते में हुए तूं पत्थर, तो शाहजमा शमू जे हथां उहो हटाए छॾियो। हाणे रस्तो साफ़ आहे, हाणे तुंहिंजी ज़मीन आस्ते आस्ते शाहजमा जे नाले थी वेंदी। चवंदा आहिनि त 80 मत खसी, पर बाबा जी त अॻे ई मत खसिजी वई आहे। ख़बर न आहे त बाबा साईं एॾी उमिरि लाइ किथे गुज़ारी आहे, पंहिंजे पराये जी सम्झी कान अथसि। बहादुर खान, तोखे घणो वक़्तु लाकब में रहण न घुर्जे, पंहिंजे लाइ कुझु कर। जेकॾहिं न जेल हली वञे त पोइ केरु मुलाक़ात लाइ बि कोन ईंदी। छा कयां, मूंखे त पंहिंजे पीउ बदिलायो आहे, हाणे केतिरो ईंदो मूंखे? बहादुर खान सियाणो थी, सूबेदार सुखे खे सुखियो रख, त मां तोखे पंहिंजे मामे जे हवाले करे थो छॾियां। सूबेदार, तूं रुगो सिर्फ़ु मूंखे मामा सां मिलाए, पोइ सभु कम सवला थी वेंदा। तुंहिंजो बि कमु थी वेंदो ऐं मुंहिंजो बि कमु थी वेंदो। ठीकु आहे, मां तुंहिंजो नियापो तुंहिंजे मामे ॾे कराए थो छॾियां। सरदार शाहजमान तो सुठो नाहे कयो। हिकु त मुंहिंजे पुट खे थाणे खां अॻुवा कराए अथई, ॿियो मूंखां 30 लख रुपया भंग वठो अथई, वरी मूंखे बि क़ैद कयो वेठो आहीं। यादि रख, वक़्तु सदाईं हिकु जहिड़ो नाहे रहंदो, नेठि मुंहिंजो वक़्तु बि ईंदो। बंगुला, तुंहिंजो पुट त सिर्फ़ अगवा थियो आहे, मुंहिंजो पुट त तो उफट मारे छॾियो आहे। अञा त बलांद शुरू नाहे थियो बंगुल,
नाहे शुरू थियो। अञा त मुंहिंजी जांच पई हले। जंहिं ॾींहुं मूंखे पक थी न मुंहिंजे पुट जे क़त्ल में तुंहिंजो हथ आहे, उन ॾींहुं तुंहिंजो पुट अगवा न थींदो, पर उनजो लाश तोखे मिलंदो। लाश। सरदार साईं, तुंहिंजे पुट जे खून में मां मुनस न आहियां। इज्जत सां मूंखे घर छॾिया, न त वॾो गंद थींदी। अंगुल, तोखे त इज्जत जो मौत बि कोन ॾींदासीं। तोखे कहिड़ी ख़बर इज्जत जी? सिधी सिधी ॻाल्हि कर त सरदार जे पुट खे कंहिंजे हथां मारायो अथई? शाहज़ेब खे शमीर मारण चाहे पियो, पर शाहज़ेब खे अॻु में ई अलाए केर मारे वियो, या का ख़बर कान्हे का। हाशिम खान, ही बंगुल खान आहे न, इज्जत सां कोन ॿुधाईंदो। हिन खे तंहिं खाने में वञी बंदि कर। ॾिसूं त ही केतिरो थो गंद करे। वठी वञोसि, पहिरियों सटको वञी तव्हां कढोसि। जे मञे थो त ठीकु आहे, न त हिनखे काक जा वण मां ॾेखारींदुसि। मां सरदार साईं, मां मामूली माण्हू न आहियां। अॼु जेको तूं मूंसां कंदे, सुभाणे उहो तोखे भुगड़ो पवंदो। मां सरदार न सही, पर सरदारनि खां घटि बि न आहियां। मूंखे रुगो हिकिड़ो चकर छॾ। मुंहिंजो पुट मुसीबत में आहे। मां पंहिंजे पुट खे घर पुॼायां, पोइ मां पाण तो वटि हली ईंदुसि। बंगुल, पुट जो फिक्र न कर, न कर पुट जो फिक्र। उहो सही सलामत तुझे घर पहुंची चुको आहे। हाँ, छा थो चवी? हाशिम, बंगुल खान खे फोन कढी ॾे त घर ॻाल्हाए। हाज़िर बाबल साईं। हेलो हेलो शमीर, मां बंगुल पियो ॻाल्हायां। साजिद पुट किथे आहे? मामा, साजिद कमरे में आराम पियो करे। तव्हां किथे आहियो? शमीर, साजिद ठीकु आहे न? हा मामा साईं, साजिद त बिल्कुलु ठीकु आहे, पर तव्हां ॿुधायो तव्हां किथे आहियो? ठीकु त आहियो न? मां ठीकु आहियां। फिलहाल सरदार शाह ज़मान वटि आहियां। शाम ताईं वापसि अची वेंदुसि। वठी वञी हिनखे तंहिं खाने में बंदि कयो। ॾिसी छा थो? मुंहिंजी नज़र खां